बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा सुम्मा अज़हब हबीबहू इलस्समाए व अज़हबहू फ़ौक़ सिदरतिल मुंतहा वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसुलि वल खल्क़ि वल अंबिया मुहम्मदनिल मुस्तफ़ा व अला आलिहिल मुर्तज़ा व अस्हाबिही उलिल करमि वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अंफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना
मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही फ़कीरानो ऐं रूहानी प्रोग्राम अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तव्हां असां गुनाहगारनि जे मथां करम करे हिन ज़िंदगीअ में अल्लाह जी ज़ात पंहिंजे क़रीब थियण जो हिकु मौक़ो अता फरमायो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मुझो करीम रब बेनियाज़ आहे। उन करीम रब खे कंहिंजी बि परवाह नाहे। तव्हां ऐं असां ज़ईफ़ ऐं कमज़ोर आहियूं। तव्हां असांखे हिक हिक साह जे अंदरि पंहिंजे करीम रब जे कुर्ब जी ज़रूरत आहे। दोस्तो, कमज़ोर थी करे जेका तव्हां ऐं असां लापरवाही, बेरुखी, बेफरमानी इन रस्ते ते एतिरो तेज़ ऐं सख़्त अंदाज़ में हली रहिया आहियूं। जेकॾहिं मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत वारी निस्बत जेकॾहिं तो असां वटि न हुजे हां त ख़बर पइजी वञे हां त मुंहिंजो करीम रब केतिरो बेनियाज़ आहे। मुंहिंजा दोस्त, शुक्र कयूं जो मुझे अल्लाह इंसान बनायो ऐं इंसान बनाए वरी सोने हबीब जो उम्मती बनायो। मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं इएं न हुजे हां, ओ मुसलमान ज़रा पंहिंजे ॿियनि मुसलमाननि भाइरुनि जे ज़िंदगीअ जे तरफ़ थोरो तवजह कर त अल्लाह जी बेनियाज़ी समझ में अचई। छा शाम जे रहण वारा मुसलमान नाहिनि? मुसलमानो, छा शाम जा हुक्मरान मुसलमान नाहिनि? छा उते बमबारी करण वारा उहे मुसलमाननि जे सपोर्ट सां न आया आहिनि? हिकिड़े मिंट लाइ थोड़ी निगाह त कयो, कीअं मासूम बचड़ा बेयारो मददगार मरी रहिया आहिनि। हुक्मरान मुसलमान कलमे पढ़ण वारा पंहिंजे मुसलमाननि भाइरनि जे मासूम बचड़नि जो क़त्ले आम करे रहिया आहिनि। ओ मुसलमान, होॾां सऊदी अरबिया जे अंदरि सिनेमा घर तामीर थी रहिया आहिनि। जिद्दे जे अंदरि औरतुनि खे आज़ाद रांदियूं खेॾण जूं इजाज़तूं ॾिनी थियूं वञनि। दुबई जे अंदरि गिरजा घर ठही रहिया आहिनि, बुतखाना ठही रहिया आहिनि। ओ मुसलमान, ॾाढो ॾुखियो वक़्तु अची वियो अथई। मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जॾहिं अहले शाम जे मथां ॾुखी घड़ी अचे वञे, अहले शाम वारा जॾहिं अज़ाब में गिरफ्तार थी वञनि त पोइ कोई मुसलमान पाण ॾांहुं ख़ैर जी उम्मीद न रखे। ओ मुसलमानो, अखियूं खोलियो। ज़मानो ॾाढो ॾुखियो अची वियो आहे, वक़्तु ॾाढो तंग अची वियो आहे, ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। ओ मुसलमानो, तव्हां असां त अहिड़ी गहरी निंड में पिया आहियूं, ईअं थो महसूस थिए ॼण अल्लाह जे ज़ात वटूं के ज़िंदगीअ जा सर्टिफिकेट वठी आया हूं। ओ मुसलमान, अखियूं खोल। ओ मुसलमान, अखियूं खोल। ॾाढो ॾुखियो ज़मानो अची रहियो अथई। जेको दज्जाली फितनो ॿुधी चुको आहे, उहो दज्जाली फितनो अची चुको आहे। एतिरी जमायत वेठी आहे, इश्क़े मुस्तफ़ा में आयल आहियूं, दिल चवे थी त हबीब जा ग़ुलाम आहियूं।
दिल चवे थी त आका जा गुलाम आहियूं लेकिन मुसलमानो पंहिंजे ज़िंदगी दे निहारियूं त सही त जेके अमल था कयूं उहे अल्लाह ऐं हबीब मुस्तफा जे रज़ा वारा था कयूं या गैर खे राज़ी करण वारा था कयूं। मुसलमानो अल्लाह जो कुरान फरमाए रहियो आहे अलम यअनि लिल्लज़ीन आमनू अन तख्शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। मुझो बेनियाज़ रब पुछी रहियो आ तोखां असां खां ओ ईमान वारो छा अञा तव्हां जे लाइ उहा घड़ी कान आई आ छा जो तव्हां जूं अखियूं मां अल्लाह जे ख़ौफ मां रोवन। अल्लाह जी ज़ात पुछी रहियो आ ईमान वारन खां ओ मुझा मुसलमान भाइरो जेकॾहिं ज़िंदगीअ जे हिकिड़े गाॾे दे देहार तो असां पंहिंजे ज़िंदगीअ खे समझो ई कोने को। ओ मुसलमान अल्लाह बेवस नाहे अल्लाह मुझा दोस्त अजीज मोहताज नाहे मुझो खुदा त बेनियाज़ आ। सोच मुसलमान उहो बेनियाज़ रब जेकॾहिं हिकिड़ी शइ जेका नंढड़े में नंढड़ी तो असांखे नज़र अची रही आहे जेकॾहिं मुझो अल्लाह तो असांजे ज़िंदगीअ मां उहा हिकिड़ी शइ रुगी परे करे छॾे त तो असांजी ज़िंदगी कंहिं बि कम जी कान बचे। मुसलमान तो असां पंहिंजे हकीकी मक़सद जे तरफ़ अञा ताईं तवज्जो ई कोन कयो आहे समझी कोन सघिया आहियूं त तुंहिंजे असांजे ज़िंदगीअ जो मक़सद छा आहे। हिकिड़े मिंट जे लाइ सोचो थी ही अखियूं हे अखियुनि में जेके पिंपिणियूं आहिनि नंढड़े मां नंढड़ी ॻाल्हि थो चवां मुसलमान गौर कर हे ॿिन्ही अखियुनि जे हेठां ऐं मथां जेका पिंपिणी आहे कॾहिं सोचो थई त मुझे करीम रब इन में ऑटोमेटिक सिस्टम केतिरो रखियो आहे। कॾहिं सोचो थई अञा मिट्टी परे खां उॾामंदी आहे तुंहिंजी अख पाण ई ॼाणे बंदि थी वेंदी आहे। कॾहिं बि कोन सोचो थई कॾहिं बि कोन सोचो थई बस में अल्लाह ताला जो खास करम आहे तव्हां असांजे मथां। थोड़ो टाइम ॻाल्हाईंदुमि लेकिन इंशाअल्लाह ताला वीचारो डॉक्टर सलीम थोड़ो टाइम खां वीचारे जी इहा तमन्ना हुई। बहरहाल आजिज़ हिते सेवण शरीफ़ खां तव्हां वटि दोस्त आया आहिनि सेवण खां हेठों करमपुर खां हेठों कच्चे मां असांजा ओठा दोस्त आया आहिनि। मुझा दोस्त कोई कंहिंजे खाधे जो बुखियो नाहे मिठा सब को खुदा जे इश्क में मदीने वारे घोट जे मोहब्बत में पियो अचे। मुसलमानो ही पैगाम ॿुधो ऐं ज़िंदगीअ खे एतिरो घणो न समझो। असां था चऊं त अञा मां 20 सालनि जो थियो हा थियो नाही 20 साल तूं खुटो हई ज़िंदगीअ मां 30 सालनि जो थियो हा थियो नाही 30 साल खुटो हई ज़िंदगीअ मां ज़िंदगी तुंहिंजी खुटी रही आहे। थोड़ो तवजह ॾे हे जेका अखियुनि ॿिनि जे मथां अल्लाह तोखे भिरूं पिंपिणी ॾिनी आहे इन हिकिड़ी पिंपिणीअ जी रुगी अज़मत ऐं हैसियत ॾिस। जेकॾहिं मुझो अल्लाह तुंहिंजे पिंपिणीअ मां हे जेको ऑटोमेटिक सिस्टम आहे तो त कॾहिं सोचो बि कोन्हे को त मुंहिंजे पिंपिणीअ में बि ऑटोमेटिक सिस्टम रखियल आहे। अञा मिट्टी होॾऊं उथंदी आहे तुंहिंजी अखि पाण ई ॼाणे बंदि थी वेंदी आहे। जीत लॻंदो आहे अखि तुंहिंजी पाण ई बंदि थी वेंदी आहे। कुदरत सां उन मां पाणी वहण शुरू थींदो आहे उहो पाणी निकिरंदो आहे हथ लाइ ॾिस त केॾो गरम हूंदो आहे। अल्लाह जे ज़ात इन नूर जे नंढड़ी शइ में एतिरो निज़ाम रखियो आहे। दुनिया जो अमीर शख्स हुजे जंहिं वटि बैंकुनि में करोड़े रुपया हुजनि हज़ारे एकड़नि जो मालिक हुजे हिकिड़े
मिंट ला सोच जा रुगी उन जी पिंपणी हेठ मथे थियणो बंद थी वञे ॿुधाए त हू हिकड़े मिंट निंड जे ला सिकी सिकी तड़पंदो या कोन तड़पंदो। मुसलमान थोड़ो गौर त कर, थोड़ो गौर त कर। हिकड़ी पिंपणी जे करे तुझी बंद न थे त तोखे सुम्हण जे लाइ ए अखियूं तुझियूं खुलियूं पयूं हुजन मुसलमान त तुझी निंड जे लाइ केडो परेशान थींदे। अल्लाह कुरान में चयो फबि अय्यि आला ए रब्बिकुमा तुकज़िबान। ऐ बाना मां अल्लाह जे केड़न केड़न नेमतुन जो तू इनकार कंदे। ओ मुसलमान जरा गौर त कर। अल्लाह जो कुर्ब अंदाजो थई त केतरो आ तोसा। कोई बिन टिन गाल्हन जो रुगी मुखे थोड़ो जवाब दे तोखे जिंदगी जो मकसद मिली विंदो। ओ मुंहिंजा दोस्त हे ज़मानो फिरकन बिरकन जो कोन थई, हे ज़मानो त पंहिंजे ईमान बचाइण जो थई। ईमान बचा मुसलमान। ओ मुसलमान थोड़ो मुखे जवाब दे सोची पोडी जा। भले में भलो ढोर खरीद करे अची 5 लखन में घोड़ो खरीद करे थो अची या को हलाल जानवर खरीद करे थो अची ओ तोखे प्यारो आहे हुंदो या कोन हुंदो? सभई जवाब दियो प्यारो। छो तो मकसद वारी गाल तो कया। जेकरे तवा लख 2 लख या 4 लख में को जानवर खरीद करे छो जेतरा पैसा घणा खर्च कंदे एतरो प्यारो वधिक हुंदो? पक्की गाल है। जवाब दियो गोठ वारा मुसलमानो, जवाब दियो प्यारो हुंदो। एतरो प्यारो अल्लाह जे कुदरत सां जे कदे ओहो मरी वने बुधाए उनके छा कंदे? जवाब दे मुखे। तो जो प्यार बो नसा आहे लखे रुपया खर्च भी कया थई बुधाए त हाणे जे कदे अल्लाह जे कुदरत सां उन जानवर जे मथा मौत अची वयो मरी वयो हाणे उनके छा कंदे? जवाब दे। कांधे खबर तू छा कंदे? गेले बाहर छड़े ईंदे या न? जवाब दे। गेले छड़े ईंदे? उनके कुत्ता पटींदा, जानवर खाईंदा? या हकीकत आहे? या हकीकत कोने का? हलाल जानवर हुजे या हराम हुजे केडी भी कीमत वारो हुजे वो खुटो छुटो खणी उछलाई दे। ओ मुसलमान गौर त कर, तू भी मरंदो आ लेकिन तुझी अल्लाह जो प्यार दिस तोसा जेरे त मुझे रब कुर्ब कयो आ लेकिन तोसा मरण खां पो भी मुझे रब जो कुर्ब निहार। तोखे किन्नो थण मुझो रब को न थो दे। मुझो करीम रब इंसानन के अकुल थो दे। इनके विहजारियो, इनके मिट्टी जिस्म ता लाहियो, इनके पाउडर हणो, इनके क्रीम हणो, इनके खुशबू हणो, इनके साबुण हणो, नओ कपड़ो पहराओ, एतरो त सिंगारियोस, एतरो त सुहिणो कयोस जो दुनिया हिन जे मुंह ॾिसण ला तड़पे त मुंह त ॾिसूं। कॾहिं गौर कयो थई छा जे कॾहिं तू पंहिंजे जानवर खे मरण खां पो ढेर ते उछलाए सघी थो छा मुंहिंजो ख़ुदा तोखे ईअं नथो करे सघे छा? जवाब दे मुसलमान। तुझो पंहिंजो जानवर आ न तो खरीद कयो आ, तू मालिक ही न उनजो। पो जॾहिं तू मरण खां पो तू भला ईअं करे ॾेखार पंहिंजे जानवर खे मरण खां पो उनखे विहजारे घर में रखी त ॾेखार, उनजे मथां कपड़ो ॾेई त ॾेखार, उनजे मथां साबुण हणी त ॾेखार, उनजे मथां अतुर हणी त ॾेखार। जेकॾहिं उन मुअल खे तू अतुर हणंदे माण्हू चवंदा चरियो थी वियो आ, मुअल खे जेकॾहिं साबुण हणंदे माण्हू चवंदा चरियो थी वियो आ, मुअल शइ खे बि कॾहिं साबुण लॻो आ, मुअल शइ खे बि कॾहिं अतुर लॻो आ। जेकॾहिं उन मुअल जानवर खे तू कपड़ो मथो ॾींदे माण्हू चवंदा चरियो थी वियो आ, मुअल शइ खे कॾहिं कपड़ो बि आयो आ छा? शइ बि तुंहिंजी आ, मालिक बि तू हई, पर ईअं नथो करी तू बि मालिक हई, मुंहिंजो रब बि मालिक आ।
तू पंहिंजे मालिकीअ ॾे निहार, वरी मुंहिंजे रब जे मालिकीअ ॾे निहार। तू पंहिंजे संभाल ॾे निहार, वरी मुंहिंजे रब जे संभाल ॾे निहार। तू पंहिंजे प्यार ॾे निहार, वरी मुंहिंजे रब जे प्यार ॾे निहार। ओ बेवफा मुस्लमान, तू जंहिंसां जेतिरो बि प्यार करे ढेर ते उछलाए ईंदो हई, मगर मुंहिंजो रब निहार, मगर मुंहिंजे रब जो प्यार निहार। जॾहिं तू जेरो हई तॾहिं त तोखे प्यार ॾे मुंहिंजो रब। तुझे हलण जे लाइ सवारियूं पैदा करे मुंहिंजो रब। तुझे खाइण जे लाइ फ्रूट पैदा करे मुंहिंजो रब। तुझे खिलण जे लाइ वात ॾे मुंहिंजो रब तोखे। ॾिसण जे लाइ अखियूं ॾे मुंहिंजो रब तोखे। ॻाल्हाइण जे लाइ ज़ुबान ॾे तोखे। ॿुधण जे लाइ कन ॾे तोखे। दुनिया में इज़त सां घुमण जे लाइ मुंहिंजो रब अकुल ॾे तोखे। तू जेरो हई तॾहिं बि तोसां मुंहिंजो रब एतिरो प्यार थो करे। पर यार जॾहिं तू मरी थो वञी, ॾिस को बि मुंहिंजो रब तोसां केॾो प्यार थो करे। ओ बेवफा इंसान, ओ बेवफा बेकदर इंसान, तू कंहिंसां प्यार थो करी? मुंहिंजो रब तोसां जहिड़े भी प्यार करे, पर जॾहिं तू मरी वञी पोइ बि मुंहिंजे रब जो प्यार निहार। कीअं इंसानन जे दिल में मुंहिंजो रब तुंहिंजे लाइ प्यार पैदा थो करे, उहे कीअं तोखे मुंहिंजा दोस्त सुहिणनि साबुणनि सां विहजारीनि था। कीअं न तुंहिंजे मथां अशहद कलमे जो विर्द कनि था। कीअं न तोखे भलीअ सेज ते सुम्हारीनि था। कीअं न तोखे नओं कपिड़ो वठी कफन जे सूरत में पाराइनि था। कीअं न तुंहिंजे मुंहं ते तुंहिंजे कपिड़नि ते अतुर अंबीर हणनि था। एतिरो तोखे मुंहिंजो रब सुहिणो थो बनाए जो तुंहिंजी शइ जॾहिं मरी वञे त ढेर ते उछलाइजी, मगर जॾहिं मुंहिंजे रब जो बानो मरे त मुंहिंजो रब तो चवे त तू पंहिंजो प्यार भी निहार। हाणे मुंहिंजो प्यार भी निहार। मां दुनिया जे दिल में तुंहिंजे लाइ एतिरी मोहब्बत थो पैदा कयां जो माण्हू तुंहिंजे मुंहं ॾिसण लाइ दीवाना लॻा पिया। छा मुस्लमान तोखे पंहिंजी शइ खे ढेर ते उछलाइण जी ताक़त आहे? तोखां को पुछण वारो कोन्हे। जे मुंहिंजो रब तोसां ईअं करे त तू कुझु करे सघी थो छा? जवाब दे मुस्लमान, तू कुझु करे सघी थो? जानवर अञा देर सां धप कंदो आहे, इंसान तू पहिरीं धप कंदो। जानवर ॾंदड़ कोन ॾींदो आहे, लेकिन उन जे भर में बीह तो न मां तोखे उहो खाईंदो, तोखे धप कान ॾी। तू हिकिड़ा ॿ ॾींहं ॾंदड़ त न ॾे, पोइ ॾिस त पंहिंजे वात मां तोखे धप अचे थी या नथी अचे? ऐं इंसान, ऐं इंसान पंहिंजी हक़ीक़त सुञाण, पंहिंजो क़दुरु कर। उन करीम रब जा जेके थोरा अथई, मुंहिंजे करीम रब जेके एहसान कया अथई, उन्हनि खे भुलाए न। अगरि अॼु भुलाए छॾी त मुंहिंजो रब चवे थो यादि रखी छॾिजा, मां अल्लाह ॾाढो बेनियाज़ आहियां। हिन दुनिया जे अंदरि मां रब तोखे इन करे इहा इज़त थो ॾियां जो मां रब तोखे चहिरो पंहिंजे यार वारो ॾिनो। इएं न सोचजां त मूंखे इज़त शायदि इन करे थी मिले त मां रंग जो भलो हां, मूंखे इज़त शायदि इन करे थी मिले त मां खानदान जो भलो हां। न न, मुंहिंजो रब थो चवे निहार, मां अल्लाह जे प्यार ॾे निहार। मां रब प्यार इन करे थो तोसां कयां ए इंसान जो मां तुंहिंजे सूरत में पंहिंजे यार खे मोकिलियो आहे दुनिया ते। बसि जंहिं यार सां मां अल्लाह जो प्यार आहे, उन यार जे सूरत सां भी प्यार आहे। ऐं इंसान रब थो चवे ऐं इंसान निहार, हिंदू आहे, काफ़र आहे, यहूदी आहे, मुशरिका, मुर्तदा, मां रब खे मञे भी कोन थो, मां रब जा थोरा भी कोन थो मञे, कुछ भी कोन थो करे, पर पोइ बि मां रब उनखे सूरत भी सुहिणी थो ॾियां, रिज़्क भी ॾियांसि थो, इज़त भी ॾियांसि थो, सिहत भी ॾियांसि थो। छो जो मुंहिंजे यार जे सूरत जे पर्दे में लिखी आयो आहे। जेको यार जे सूरत जे पर्दे में लिखी थो अचे, मां रब उन सां एॾो प्यार थो कयां। पर जेको मुंहिंजे यार जे पर्दे जे सूरत में अचण सां गॾु मुंहिंजे यार जे सीरत वांगे पंहिंजी सीरत बनाए, रब थो चए ॿुधा मां उन सां केतिरो प्यार कंदो। ओ मुस्लमान, ॾाढी कूड़ियूं था, कंहिंखे राज़ी था कयूं? छा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा इन अमल सां राज़ी थींदो आहे? ओ मुस्लमान,
ओ मुसलमान पंहिंजे ईमानी गैरत दे निहार। अज नौजवान मुसलमान दाढ़ीअ जूं डिजाइनियूं तो ठाहे। अफसोस आहे मुसलमान, अफसोस आहे मुसलमान, तुझे न कलमे बारे पढ़ण जे मथा उन मुझे महबूब मुस्तफा जे सुन्नत सां मजाकूं करे रहियो आ। कदे अमिताभ बच्चन वारी सूरत बनाए वेठो आ, कदे उन्हनि जी सूरत बनायो वेठो आ। उन्हनि त मुझे हबीब जे सुन्नत सां मजाकूं कयूं हन, मुझे प्रिय जे सुन्नत सां ठठोलूं कयूं हन। केॾो हिन कूड़े वरी हीअं पिया ठाहीन, केॾी महिल हिते पिया ठाहीन, केॾी महिल हिते पिया ठाहीन। मुझे महबूब मुस्तफा जे सुन्नत सां गैर मजाक करे। ओ मुझा दोस्त, तुझे पीउ जे नाले सां केर मजाक करे त तुझी गैरत बर्दाश्त कोन कंदी। तुझे भाउ जो नालो वठी केर मजाक करे, उन जी सूरत केर ठाहे मजाक करे, तोखां बर्दाश्त कोन थींदो। ओ नौजवान, आए पाए तुझे हाल जे मथा जो गैर मुझे मुस्तफा जे सुन्नत ते मजाक करे, तू वरी उन गैर खे राज़ी थो करी, मुझे मुस्तफा खे नाराज थो करी। ऐं वरी मुझे महबूब मुस्तफा दे आहा मुझो महबूब मुस्तफा उहो आ जेको आधी रात जो उथंदो आ, तहज्जुद जी नमाज अदा कंदो आ। ज़ारो कतार मुझो हबीब सुहिणो रोंदो आ। ओ मुझा दोस्त अज़ीज, जॾहिं हबीबन जे गलन तां ज़ारो कतार लुड़क लड़दा हन, ओ मुझा सुहिणा उन ज़ारो कतार लुड़क लड़न वारे सुणे महबूब मुस्तफा जे ज़ात दे निहार। मुझो पिरी रोंदो आ तो असां किनन को झनला, मुझो पिरी रब खे राज़ी कंदो आ तो असां किनन को झन जेला। ओ मुझा करीम रब जहड़ा थई तहड़ा मुझा उम्मतियन, मुझा मौला मुझे उम्मत के माफ़ फरमा। मुझो महबूब तोला रोई दुआऊं घुरे ऐं तू वरी गैर खे राज़ी करी। ओ मुझा भा, ओ मुसलमान भा, खुदा जो खौफ कर। जन मुझे महबूब मुस्तफा सां प्यार कयो, हिकड़ी झलक ॾिस, हिकड़ी झलक निहार। नालो आ हज़रत मुसअब बिन उमैर चो रज़ियल्लाहु ताला अन्हु। मुसअब नौजवान मक्के जे रहण वारो आ, अमीर बच्चो आ, अम्मड़ जो अकेलो पुट्रा, दादलो पुट्रा। अम्मड़ खे अलाए केतिरी मिल्कियत आ। मुसअब पंहिंजे जीजल अम्मड़ जो एतिरो त प्यारो आ, एतिरो त अम्मड़ जो दादलो आ जो हू अहिड़ी खुशबू हणंदो आ जो मक्के जे घटिन मां गुज़रंदो आ। मक्के जे माण्हुनि खे ख़बर पवंदी आ त उमैर जो पुट मुसअब वञी रहियो आ। एतिरो दौलतमंद आ, गरीब जो बच्चो ना है, अमीर ज़ादो आ। लेकिन ओहो अमीर ज़ादो ॾींहं में बार बार वॻा मटण वारो, पंहिंजे जिस्म ते खुशबू हणण वारो, हिकिड़ो दफ़ो मक्के जे गलीअ में जीअं जो साम्हूं आयो, मुंहिंजो महबूब रहमतल लिल आलमीन साम्हूं अची वियो, दीदार थी वियो, दिलड़ी फुराए वेही रहियो। मुझे सुने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक चेहरे ते जॾहिं नज़र पईया, मुसअब खां सब कुछ विसरी वयो, दौलत विसरी वई, अम्मड़ विसरी वई, घर विसरी वयो। सॼो ॾींहुं मुझे हबीब जे पोयां लॻो थो अचे, मुझे हबीब जे चेहरे मां पंहिंजो मोहड़ो कोन थो कढे, पंहिंजूं अखियूं मुझे यार जे दीदार मां परे कोन थो करे। अम्मड़ महसूस कयो मुझो सागे मुसअब पुट सुबह जो निकरंदो हो, जल्दी मोटी ईंदो हो। हाणे ॾींहंनि जा ॾींहं गुज़री था वञनि, लेकिन घर में अचण खां बाद में भी मुसअब खट ते हूंदो आ, मगर दिल उन जी किथे ॿाहिरि हूंदी आ। मां समझी वई शायदि कंहिं औरत सां हिन जो प्यार थी वियो आ। लेकिन मॾे ठिकड़े ॾे अम्मड़ पुछे थी, मुसअब जी मुंहिंजी जीजल अम्मा ॾे ख़बर, मां तुंहिंजी अम्मड़ हां, मां महसूस थी कयां तू वेठो त घर में हूंदो ही पर दिल तुंहिंजी गलन में हूंदी आ। जवाब तो दे, हा मुझी जीजल अम्मा तो सच सुञातो। अम्मड़ अम्मड़ा
जो असांजे हिन दोस्त में डॉक्टर सलीम हिन प्रोग्राम जो निस्बत पंहिंजे अबे अम्मा जे ईसाले सवाब जी बि रखी आहे। मुंहिंजा दोस्त याद रखी छॾ, अमड़ अमड़ा अमड़ खां वधीक बचड़े खे ॿियो कोई कोन सुञाणंदो आहे। हा मुंहिंजी अम्मा वाके सच थी चवी, मुंहिंजी दिल मके जे गलन में आ। ओ मुंहिंजा बचड़ा ॾे ख़बर इहो केर आ जंहिं तुंहिंजी दिल ख़रीद करे छॾी आ। मूंखे ॿुधा, अल्लाह मूंखे दौलत सां नवाज़ियो आ, मां पंहिंजे दौलत सां उहा शइ तोखे ख़रीद करे ॾियां। जवाब ॾींदो, ओ मुंहिंजी अम्मा जंहिं यार सां मुंहिंजी दिलड़ी लॻी आ, उहो यार दौलत सां ख़रीदजण वारो कोन्हे को। उन जे दर ते मूं जहिड़ा करोड़े दिलनि जा सौदा कयो वेठा आहिनि। माउ थी पुछे त बच्चा ॿुधायो आहे कहिड़ी औरत आहे? ख़बर अथसि त मुंहिंजी अम्मा मुस्लमान कान्हे, मुंहिंजी अम्मा सुहिणे नबी जी दुश्मन आहे। डिॼंदो आहे जीजल अम्मा खां, नेठ अम्बड़ अम्बड़ा मजबूर थी करे, प्यार में मजबूर थी करे भाकुर पायो वेठी आहे, सीने सां लायो वेठी आहे। ओ मुंहिंजा बचड़ा जो तेसी कान मानी खाईंदसि जेसी मूंखे पंहिंजे प्यार जी हक़ीक़त न ॿुधाई। जवाब ॾींदो आहे, ओ मुंहिंजी अम्मा जंहिं महबूब जे नाले पुछी थी, जंहिंखे दिलड़ ॾेई आयो, हाँ उहो को ॿियो नाहे, उहो अल्लाह जो आख़िरी नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह आ। अम्मड़ जे प्यार वारा हथ नफ़रत में तब्दील थी वया। अम्मड़ प्यार सां भाकुर पायो वेठी, बच्चे खे धिको ॾेई पोइते करे थी चवे, बच्चा मुंहिंजे दुश्मन सां, असांजे वॾनि जे दुश्मन सां तूं दिलि लाए आयो हा, ईअं कीअं थी थो सघे? अम्मड़ हुन खे क़ैद थी करे, अम्मड़ हुन खे बंदि थी करे, अम्मड़ हुन खे ॿधे थी। पर मुंहिंजा दोस्त जेको दिलड़ी ॾेई आयो आहे उहो वेठो त अम्मड़ जे आॾो आहे, पर दिलि ऐं अखियूं यार जे दंग में लॻियूं पयूं आहिनि। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह इन इश्क जी झलक खे कुझु शेर में हीअं बंदि कयो, चए थो अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां, हाय अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां, जो लॻियां आका तेरे नाल, जो लॻियां दिलबर तेरे नाल, अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां। उन अखियां दा मुल है महंगा, मुल है महंगा, उन अखियां दा मुल है महंगा, मुल है महंगा, जो लगियां दिलबर तेरे नाल, जो लगियां आका तेरे नाल, अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां। दोस्त यार अचनि था मुसब छा थी वियो थई, कंहिंजे दर्द कंहिंजे फिराक में दीवानो थी वियो आ, काॾे वयो तुंहिंजो खुशबू, काॾे वया तुंहिंजा कपड़ा, काॾे वया तुंहिंजा नाज़, काॾे वया तुंहिंजा नखरा। असांखे ॿुधा उन यार खे तोॾे वठी अचूं, राज़ हिकिड़ी अमड़ खे ॾिनो अथई, सुहिणो सचल उन राज़ तां वरी हीअं पर्दो थो खणे, पंहिंजे यारनि ॾे निहारे छा थो चवे, पार
पारऊं दरिया झोक रांझन दी झोक रांझन दी पारऊं दरिया झोक रांझन दी झोक रांझन दी मैं अणतारू में को अल्लाह मैं अणतारू सुना तार अखियां अल्लाह ला वनी बेवस लगिया उन मुसाब जो हाल हीणो थियो आ घरों मुझा दोस्त पंहिंजे पाण के छॾाए सिधो मुझे हबीब जे दरबार में आयो आ ज़ारो कतार रोई रहियो आ उहो मुसाब जेको मक्के जे गलन में घुमे उन जे खुशबू जी हाक हले अज उहो मुसाब हिकड़ी चादर में आयो आ जेका चादर भी फाटी पई आ मुझे हबीबन करीमन जा परवाना मुझे मुस्तफा करीम जे आशिकन दे गौर कर मुझे हबीब जे परवानन दे गौर कर उहो मुसाब मुझा दोस्त मक्के मां हिजरत करे हबश जे तरफ रवानो थींदो आ जडे हबश खां वापस ईंदो आ उन जे कपड़न के चतियूं लगियूं पयूं हुंदियूं हन मुझो मदीने जो मीर निहारे अखिड़न में लुड़क लाड़े चवंदो आ ओ दुनिया वारो जन्नती जवान दिसणो थो त मुझे मुसाब जो दीदार कयो हो मुसाब बिन उमैर जडे मुझा दोस्त अजीज उहा आखिरी घड़ी आई आ ओ मुझा दोस्त अजीज जडे हजरत अमीर हमजा सुने सा गड उन जी भी शहादत थी आ मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना मुझे महबूब मुस्तफा जी वफा निहार ओ बेवफा मुझे प्रिय जी वफा निहार मुसाब सब कुछ छड्यो आ यार जे मोहब्बत में अज अमीर हमजा सुनो भी शहीद थी वयो वा हजरत मुसाब बिन उमैर भी शहीद थी वयो वा मुझे हबीब मुस्तफा करीम जी सगी पुफी हजरत बीबी सफिया सुहनी पंहिंजे दिल पर भा हजरत अमीर हमजा जेला कफन जूं चादरूं खणी आई आ मुझे हबीब जे दरबार में पेश कंदिया अर्ज कंदिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ारो कतार रोई रहिया मुझे महबूब मुस्तफा पुछोवा ओ मुझी सुहनी पुफी पंहिंजे भाउ जे फिराक में रोई रहिया नम या रसूल अल्लाह भाउ जे फिराक में नथी रोहां बस मूंखे एतिरो ॿुधायो त मुंहिंजो भाउ जन्नत में आ अल्लाह खे राज़ी कयो थई या न कयो मुझे महबूब मुस्तफा करीम जा परवानो मुझे हबीब जे अखड़न में लुड़क लड़ी आया पंहिंजे पुफीअ दे निहारे चयो ओ पुफी सफिया मुझो चाचा के अल्लाह जे हुक्म सा जन्नत जूं हूरूं हिते ही हिंदोरन में लोॾे रहियूं हन फिक्र न कर चवे थी अल्हम्दुलिल्लाह ओ मुझा सुहणा जे कदे तुझी जात मुझे भा मां राज़ी आ पोही चादरूं कफन जूं कबूल पवन मुझे भा के हिन कफन चादरन जो कफन दियो मुझे हबीब जा परवाना निहार मुझे महबूब मुस्तफा हिकड़ी निगाह हजरत मुसाब बिन उमैर जे लाश दे कईया बी निगाह पंहिंजे सगे चाचे अमीर हमजा जे मैयत दे कईया टी निगाह पंहिंजे सगी पुफीअ दे निहारे करे मुझे मदीने जे साईं फरमायो ओ मुझी पुफी चादरूं कफन जूं बहने मुहम्मा मुस्तफा जे आडो हिकड़ो चाचे जो मैयत हिकड़ो पंहिंजे आशिक जो मैयता ॿुधाए त कंहिंखे ॾियां ओ
ओ मुसलमान खुदा जो कसम मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम एतरो पंहिंजे गुलामन सां प्यार कंदो आ, एतरो पंहिंजे गुलामन सां प्यार कंदो आ। मुसलमान तू तसव्वुर भी कोन थो करे सघी जे वक्त में सुहिणी सफिया मुझे हबीब जे अखिड़न में लुड़क ॾिठा चवे थी या रसूल अल्लाह कफन जी चादर हिकड़ी वॾी आ हिकड़ी नंढी आ, मां कीअं चवां त वॾी चादर मुझे चाचे खे ॾियो नंढी चादर पंहिंजे गुलाम खे ॾियो। ओ मुंहिंजा हबीब हे चादरूं भी तुंहिंजूं हे गुलाम भी तुंहिंजा ही सफिया भी तुंहिंजी खुदा भी तुंहिंजो जन्नत भी तुंहिंजी मुंहिंजा महबूब जीअं वड़ई के फैसलो कर। मुझे हबीब जा परवाना मुझे मदीने वारे मीर जो फैसलो निहार मुझे मुस्तफा फरमायो कुणा विझो। वाह मुझा हबीब वाह मुझे महबूब जो प्यार पंहिंजे आशिकन सां ओ जन्नत में पैर न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो। वाह मुझे पिरीअ जो प्यार गुनहगारड़न सां। ओ मुसलमान पंहिंजे हाम ते हथ रख जेकर तुंहिंजे सगे चाचे जो जनाज़ो हीअं मैयत साम्हूं हुजे ऐं हिक गुलाम जो मैयत हुजे ॿुधाए त तूं पंहिंजे चाचे खे सभु कुझु ॾींदे या गुलाम खे ॾींदे। मुसलमान जवाब त ॾे लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफा जे प्यार ॾे निहार ओॾां सगी पुफी ॿ चादरूं कफन जूं खयूं बीठी आ। मुंहिंजो मुस्तफा फरमाए थो कुणो विझो पो कुणे में जंहिंखे वॾी चादर अचे मां मुस्तफा जो उहो ई फैसलो आहे जेको मुंहिंजो रब फैसलो फरमाए। ॿिनि चादर जो कुणो विधो वियो। वाह मुंहिंजा बेनियाज़ रब तुंहिंजी बेनियाज़ी वॾी चादर गुलाम जे कुणे में आई आहे नंढी चादर चाचे जे कुणे में आई आहे। मुंहिंजे मुस्तफा फरमायो वॾी चादर मुंहिंजे मुसाब खे ॾियो नंढी चादर मुंहिंजे चाचे खे ॾियो। मुसलमान वफादार नबी ने निहार मुझे वफादार नबी जे शान दे निहार मुझे वफादार सुहणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेडी मल इहो फैसलो फरमायो त जेके गुलाम होया चीखू निकरी वयूं त वाह मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजो प्यार जो अॼु वॾी चादर गुलाम खे मिली रही आ नंढी चादर कफन जे लाइ सगे चाचे खे मिली रही आ। पेरन ॾे था छिकीन त मथो उघाड़ो थी थो वञे मुंह ॾे था छिकीन त पेर उघाड़ा थी था वञनि। वाह मुंहिंजा करीम मदीने जा शहनशाह रहमतल लिल आलमीन मुंहिंजे आका फरमायो इहा चादर मथन ॾे छिके मुंहिंजे चाचा जी पूरी कयो पेरन ते गाह रखी छॾियो। ओ मुसलमान उन नबी खे विसारियो थई उन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दामन मां हथ कढिया थई जेको पंहिंजे गुलामन सां एतिरो प्यार कंदो आ। खुदा जो कसम मुंहिंजे महबूब मुस्तफा जे प्यार जूं कुर्ब जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछी। आधी रात जो टाइम सुहिणो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु आधी रात जो पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरी आया। जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफा जा परवाना आधी रात जो घरड़े खां ॿाहिरि निकिता ये कीअं थो थी सघे त मुंहिंजा दोस्त अज़ीज आशिक अचन ऐं महबूब आराम में हुजे ये थी नथो सघे। जिए सुनो अमीर उमर अबू बकर सिद्दीक सुनो बाहर निकता त मुझो महबूब मदीने जो साईं भी पंहिंजे पाक हवेली मां आधी जो थी आया। निहारे करे पंहिंजे गुलामन दे मुझे सुने हबीब पूछो ओ अबू बकर जी मुझा दिलबर ओ उमर जी मुझा सुना दिलबर आधी रात जो कीअं उथिया हो तव्हांजे चेहरे ते गम जा आसार छो। अबू बकर उमर निहारे
अखिड़न में लुड़क लाड़े चवन था या रसूल अल्लाह। ओ मुसलमान गौर कर, या रसूल अल्लाह बड़ी थी वयाहन कुछ भी खाधो पीतो ना है। एतरो ही बुख ऐं उञ बेहाल कयो जो घर में वेहण जी हिम्मत कान रही। दिल में ख्याल कयो सी इन उञ ऐं बुख खे हींअर बर्दाश्त करण जी ताक़त काने। ॿाहिरि निकिरी था वञूं मन रहमतल लिल आलमीन जो दीदार थे। पिरीअ जो दीदार करे पंहिंजे पेट जी उञ ऐं बुख लाहे था चऊं। जुल्फ देखी है के नजरों ने घटा देखी है। जुल्फ देखी है के नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने, लुट गया जिसने मेरे आका की अदा है। लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। अपने चेहरे को छुपाना ना मेरे आका बाद मुद्दत से मरीजों ने शिफा देखी है। मुझे हबीब जो चेहरो ॾिसी करे पंहिंजी पेट जी उञ ऐं बुख ख़त्म करण जो अर्ज़ करे रहिया आहिनि। हेॾो सहाबा जे अखिड़ियुनि में लुड़क, होॾो मुंहिंजे हबीब जे अखिड़ियुनि में लुड़क अची विया। मुंहिंजे हबीब पंहिंजो जुब्बो मुबारक मथे खणी ॿुधायो, ओ अबू बकर, ओ उमर, मां मुस्तफ़ा जे पेट सां बि 3 ॾींहंनि खां पत्थर ॿधा पिया आहिनि। यानी ये नथो थी सके। मुझो हबीब फरमाए रहियो आहे, मां मुस्तफ़ा जा परवानो, ये नथो थी सके। मता इहो ख्याल कयो त असां 2 ॾींहंनि जा बुखार आहियूं ऐं असांजो महबूब खाई ड्रॉ करे रहियो आहे। तव्हां 2 ॾींहंनि जा बुखार आहे, तव्हांजो आका 3 ॾींहंनि खां बुख ते आहे। ओ मुसलमान, उन मुझे सुने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना जीअं जो सुबुह थियो आ, मुझे हबीब फरमायो अचो। मुझा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा सां गॾिजी सिधो अबू अयूब अंसारी जे घर ॾे अचनि था। अबू अयूब अंसारी घर में अंदर वेठो आ। मुझे मुस्तफ़ा जे अचण जी खुशबू सूंघी करे ॿाहिरि निकिरी आयो आ। ओ जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो हो, जिता जिता सरदार ओ विखू वारे हलंदो हो, ॼणो खथूरीअ जाके मणहारे हलंदो हो। ओ ॼणो खथूरीअ जाके मणहारे हलंदो हो, जिता जिता सरदार ओ विखू वारे हलंदो हो, जिता जिता मुंहिंजो यार ओ विखू वारे हलंदो हो, ॼणो खथूरीअ जाके मणहारे हलंदो हो। जने कया दीदार ओ खुश थी विया बीमार, जने कया दीदार
ओ खुश थी विया बीमार जन कया दीदार ओ खुश थी विया बीमार गमगीनन जूं दिलियूं ॾिस सुणो ठारे हलंदो ओ गमगीनन जूं दिलियूं ॾिस सुणो ठारे हलंदो हो जितां जितां सुणो यार ओ विखू बारे हलंदो हो ॼणु खतूरीअ जाके मण हारे हलंदो हो तोड़े हुया हैवान 14वीं सदीअ जा मुसलमान मुझे महबूब मुस्तफा के त जानवरन भी सुञातो तोड़े हुया हैवान दिनों पुठी कदह कान तोड़े हुया हैवान दिनों पुठी कदह कान वण पाड़ूं ईंदा जे निहारे हलंदो ओ वण पटी जी ईंदा जे निहारे हलंदो हो जितां जितां सरकार ओ विखू बारे हलंदो हो ॼणु खतूरीअ जाके मण हारे हलंदो हो सुनो हजरत अयूब अंसारी रदी अल्लाह ताला अंदर पांजे घरड़े में वेठो आ मुझे हबीब जी खुशबू दिसी करे बाहर निकरी आयो आ दिसे त अबू बकर उमर भी मुझे पिरीअ सां गॾु हन जल्द अर्ज कंदो आ ओ मुझा महबूब सुना रीअ घुरे कर्म करण वारा अज अबू अयूब जी दिल थी चवे त मुझा महबूब मुझी दावत कबूल करने मुझे महबूब मुस्तफा जा परवाना मुझे सुने हबीब करीम दावत कबूल कया छो त होडूं यार 3 ॾींहन जा पत्थरड़ा बधल आयो आ हबीब जा गुलाम 2 ॾींहन जा पत्थरड़ा बधल हन करीम रब सब कुछ ॾिसी रहियो आ सब इंतजाम करे रहियो आ अबू अयूब अंसारी देर को नथो करे पांजे बकरिन में वनी करे को सुणो बकरड़ो ॾिसी करे ज़बहवे त हे अल्लाह जो आशिका या कहे एजेंसी जो जासूस आ ए सजन साईं जे गुलाम जे वातो हे अज तू जुमलो याद करे छद खबर कीअं पवे याद रखी छद जेको खुदा जो आशिक होंदो मुझे मुस्तफा जो आशिक होंदो उन जी निशानी थई हो पुठीरो वने तू पुठियां बीही करे मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़ इश्क वारो होंदो त यकदम पुठी पहुंचे करे मोहड़ तोड़े करे मुर्की पो अगते वी छो त जेके आशिक होंदा उन जी दिल मदीने वारे सां गंढियल हो पर खुदा जंहिंखे आ इश्क वारी अख ता फरमाए सिक सां सदे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई सिक सां सदे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई किथे तू असा आई किथे मुझो आका किथे आ मदीनो जवा का बुधे थो बुधे थो मोहम्मद यार निधन को तू नाही बुधे थो मोहम्मद निधन को तू नाही मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई छो न बुधे इन लोह जे टुकरे मोबाइल में बे एतरी साइंसदान साइंस जे जरिए ताकत रखी आ जो इन गोठ जो नालो छा है साईं
मुन्नी गोठ मुन्नी मुझा दोस्त फुलजी स्टे प्यारो गोठ स्टेशन जे भर में जो गोठ मुन्नी में वेही करे ही लोह जे टुकड़े में नंबर मिलाए हियर तुझो भाव जे करे काबतुल्लाह जो तवाफ करे रहियो आ उन जो नंबर मिलाए चवी तो अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम काथे ही चे दो काबे जो तवाफ थो पियो कया जे करे गोठ मुन्नी में वेही करे एक साइंसदान जे साइंस जे उसूलन के रुगी तू फॉलो कर त तुझो आवाज हिकड़े मिनट जे अंदर मक्के जे सरजमीन ते पहुंची सके तो साइंसदान जे इल्म जो इहो कमाल आ खुदा त मुझे महबूब मुस्तफा जे कुर्ब जो कमाल छा जेकर दुनिया जो साइंसदान पंहिंजे इल्म ऐं अकुल जे बुनियाद ते हेतरी शय में पंहिंजो अकुल हलाए करे हथ में सजी दुनिया आणे सके थो त पीरन जो पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर सुनो अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि भी हिन हथ जे तरीए ते पूरी दुनिया के दिसी सके थो अये चौन चवा त मुझो महबूब मुर्शिद सजन साईं दामत बरकातहुल आली दुनिया जे भी खिते में वेही करे पंहिंजे गुलाम के ॾिसी ऐं उन सां प्यार करे सके थो ओ अल्लाह जे वलियन जा गुलाम अल्लाह वायदो सच्चो करे रहियो आ वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा मुस्तफा हर ईंदड़ घड़ी तोला शान वारी हुंदी हे दुनिया जे अन्या त तवा शायद नेट के घट ॾिठो आ जर्मनी ऐलान कयो आ जर्मनी जे साइंसदानन ऐलान कयो आ त अचण वारे थोड़े टाइम जे अंदर चंड ते हिते अदा 3G बुधी थव न ओ चोंदा 4G नेट असा चंड ते पहुंचाइण वारा हो अरे यार असा मदीने वारे घोट जा जेके गुलाम आहियो अल्लाह जे वलियन जा गुलाम आहियो जेके 11 ऐं 12 करण वारा हो उन्हन के त इन गाल का एतराज ही कोने असा के पक्का मुझे महबूब मुस्तफा जी नालैन मुबारक अर्शन का मथे वनी सके थी दुनिया सजी चंड ते पहुती त काई वडी गाल काने का चो त मुझे महबूब जी नालैन जो मुकाबलो दुनिया जा मिड़ई साइंसदान गरजी नथा करे सगन हाँ हैरत जी गाल उन्हन जे ला जरूर आहे जेके अज खां कुछ साल अग में चवंदा हा त दीवार जे हुन पासे यार के खबर काने चरिया अज त तोके महकमे मौसमियात वारो 8 ॾींहं अग में थो बुधाए त 8 ॾींहं खां बाद में मींह फलाणन इलाइकन में वसंदो अज त तू महकमे मौसमियात वारे के भी कुछ न थो चई सगी महबूब सुभानी जेकरे मशरक में वेही करे मगरब में ॾिठो त केड़ी वडी गाल थी भई या का वडी गाल काने का ए अल्लाह जे वलियन जा गुलाम तू रुगी दिल में सदाकत पैदा कामिल मुर्शिद तो सा गद आहे पर तू पंहिंजे अंदर में सदाकत पैदा कर जडे तुझे अंदर में सदाकत हुंदी एकड़ो जुमलो मुझे सजन साईं जो दिल खोले बुध एक दफे मुझे महबूब मुर्शिद सजन साईं पांजे सुहणी पाक जुबान सा फरमायो ओ फकीरो याद रखो जेकॾहिं मुर्शिद कंहिं मुरीद जे मथा मेहरबानी खास करण चाहे मगर मुरीद ज़हनी तौर ते तैयार नाहे दिली तौर ते तैयार नाहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज पाण फरमायो उहो मुरीद महरूम रहिजी वेंदो पर जेकॾहिं मुरीद तवज्जो ही नथो करण चाहे मुर्शिद तवज्जो ही नथो करण चाहे पर मुरीद अक़ीदत वारो आ दिल पंहिंजीअ खे यार जे कदमन में रखियो वेठो आ मुर्शिद भले नजर न भी करे पर हो कदमन मां पंहिंजो वंड जरूर खणी वेंदो दिल जी अकीदत सच्ची रख मोहब्बत सच्ची रख पो जह दिल पीता इश्क दा जाम साधन बस्तो मस्त मुदाम तकरीर तवील थी वे आखिरी मां जुमले ते मोटा उन फकीर खे हलवाई खीर जो वटो दिनो खीर जो वटो पी करे अरशद न्यारे चो वाह यार तुझी यारी किए थो वाट वींदे खीर प्यारी पांजे करीम रब दे अरशद निहारे करे अर्ज तो करे वाह यार तुझी यारी
वाट वींदे कीअं थो थधड़ा मिठड़ा खीर प्यारी इए चई करे अगते हलियो आ अगते कह अमीर जी न्याणी वाक करे रही आ गलीअ में घुमी रही आ पंहिंजे कह नौकर चाकर सां गॾु या पंहिंजे कह चाहींदड़ सां गॾु जीअं बुज़ुर्ग जो ता किरास थियो आ बुज़ुर्ग जे हथ में लठड़िया ठड़काईंदो थो वञे मिट्टीअ जा के चंद कतरा या पाणीअ जा कतरा उन छोकरीअ जे कपड़न खे लगा उन सां गॾु जेको नौकर हुयो उन खां बर्दाश्त न थियो उन फकीर खे बिहारे गले में चमाट हणी कढी फकीर झट में अर्श दे निहारे ची वाह यार तुझी यारी किथे त सदे खीर पियो प्यारी किथे त वाट वीदे चमाटू पियो हणाई वाह यार तुझी यारी फकीर इए चई अगते वयो अन्या शहर भी कोन ट्रपियो वह नौजवान न्याणी वापस मोटी आ महल ते चढ़ी रही आ पैर तिरकी वयो गाटे भर किरी गाटो भजी पयो छोकरी वई दाह घोड़ा थी वई माण्हू गॾु थी विया सभिनी चयो से फकीर हाणे पे थो वजे इन अर्श दे निहारियो इन बद दुआ कई आ उन अमीर चयो गहले अचो फकीर खे बाहुन खां वठी गहले आया उन अमीर जे साम्हूं तो मुझे धी खे मारियो आ जी असां फकीर मारण वारा न आहियूं असां त मिलाइण वारा हूं असां मारण वारा न आहियूं असां मिलाइण वारा हूं चे तो मुझे न्याणीअ जे कपड़न ते मिट्टी हई चे मुंह मिट्टी कान है चे जॾहिं मुझे न्याणीअ जे कपड़न ते मिट्टी लगी त पो अस मुझे नौकर तोखे चमाट है तो अर्श दे निहारियो तो मुझे न्याणीअ खे मारियो फकीर जलाल में अची वयो उन अमीर खे चे दिल जा कन खोले ॻाल्हि ॿुध ए मुंहिंजो मामलो न आहे ए तुंहिंजो मामलो न आहे चे कंहिंजो मामलो आ चे बिन यारन जो मामलो आ हिन यार तुझे धी जे मथा मिट्टी न सटी हुन यार मुते थप्पड़ न सट चे यार बिन यारन जो मामलो हो जॾहिं तुझे न्याणीअ जे यार पंहिंजे महबूबा जे मथा मिट्टीअ जा फुड़ा न सठा त मुझे यार भी मुझे गलन ते चमाट कान सठी मामलो नकी तुंहिंजो वा नकी मुंहिंजो वा मामलो बिन यारन जे विच में आ उन यार जो ऐलान आ नहनु औलिया उकुम फिल हयात दुनिया व फिल आखिरह जेको दुनिया में कख न थो सहे ओ आखिरत में कख कीअं सहंदो मुझे करीम रब फरमायो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन मुझे करीम रब फरमायो एतरा तमा रब के प्यारा हन जो उहे दुआ गुरंदा वीदा इरादो कंदा वीदा मां रब उनन जो कदे भी इरादो रद्द को न कंदो हां ओ मुझा दोस्त मुझे मदीने जे साईं फरमायो अदुआ मुखल इबादत दुआ इबादत जो मगज़ा मुझे आका फरमायो दुआ तकदीरन के तब्दील करे छडींदी आ ओ सुन्नी तो के मुबारका जो अल्लाह जे ज़ात तो असा के ओहो अकीदो नसीब कयो आ जो अल्लाह वारन जे दरबार में वीदा हूं दुआऊं घुराईंदा हूं अंबड़ जे कदमन में किरी पौंदा लेकिन याद रखी छड़ वरी मथा गाल विसरी वने अम्मड़ जी खिदमत अब्बे जी खिदमत हदीस बुध मुझे आका जी कहे सहाबी अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाजत मिले छाजी इजाजत जिहाद ते हलन थो चाहा जिहाद में जान कुर्बान करण थो चाहा मुझे मदीने जे मीर पुछो दे खबर अब्बो जेरो थई हा मुजा का अम्मड़ जेरी थई हा मुजा का कुराड़ा हन हा मुजा का मुझे हबीब फरमायो वनी कुराड़े अब्बे ऐ अम्मा जी खिदमत कर रब तो के घर वेठे जिहाद जो सवाब दई छड़ी दो ओ मुसलमान अब्बे ऐ अम्मड़ जी खिदमत कर
मुझे हबीब करीम जा परवाना अब्बे ऐं अम्मड़ के बीमार दिसी मुर्शिदन जे दरबार जी ड्यूटी न दे। याद रखी छद मदीने वाले घोट का वधिक कोई ना है। जने मदीने जो साईं तो फरमाए त अब्बो अम्मा जे करे कमजोर थई बीमार थई त जिहाद ते भी न हल तो के घर बैठे जिहाद जो सवाब आ काने भी न वंज दुनिया जा सब कम अगते पोइते कर लेकिन अब्बे ऐं अम्मा जी खिदमत कर। अब्बे ऐं अम्मा जे खिदमत में खुदा जी भी रजा थई मुझे महबूब मुस्तफा जी रजा भी। मुझा दोस्त जेकॾहिं अज तू पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जी खिदमत नथो करी त पोइ यार हीअ ॻाल्हि ज़हन में रखी छॾ कमंद काहे फुटियूं कंहिं बि कोन खयूं अथई वौण काहे कणक कंहिं बि कान खई अथई। जेकॾहिं अॼु तूं पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जी खिदमत नथो करी त सुभाणे तूं पंहिंजे औलाद मां उम्मीद कीअं थो रखी त तुंहिंजो औलाद तुंहिंजी खिदमत कंदो। जेको पोखींदे उहो ही लुणंदे। वक्त थई मुसलमान वक्त थई सुहिणी पोख पोख मता सुभाणे पछता करणो पवे। उहा कहिड़ी पोख थई अब्बे ऐं अम्मा जे कदमनि में किरी पो अम्मड़ दे निहारण इबादत अम्मड़ सां ॻाल्हाइण इबादत दिलबर पीउ दे मुरकण इबादत दिलबर पीउ जा कदम चुमण इबादत पंहिंजे पीउ जे कम में हथ वंडराइण इबादत अब्बे सां गॾु 2 मिंट वेही ॻाल्हाइण इबादत अब्बे अम्मा जो ॻाल्हियूं ॿुधण इबादत रुगी इबादत न मक़बूल हजन जो सवाब मक़बूल उम्रन जो सवाब सब कुछ अब्बे अम्मा जे कदमन में थई। जे अब्बो अम्मा राजी थई तो खुदा भी राजी थई मदीने वारो भी राजी थई। जे अब्बो अम्मा राजी न थई तो तुंजा बई जहान गरक थई। पो मौलवी हुजी हाजी हुजी पीर हुजी फकीर कुछ भी हुजी पो समझो सब तुंजो ठगी आ कुछ भी तुंजो ना है। जंहिंजो अब्बो अम्मा है खुदा भी उन जो मुझो महबूब मुस्तफा भी उन जो मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना गौर सां ॿुध। मुझे आका फरमायो काश उम्मत के सबक अची रहियो आ काश मां मुस्तफा करीम जी ज़ात मस्जिद नबवी में नमाज पढ़ाए रहियो हुजां हां सहाबा जी जमायत मां मुस्तफा जे पोयां मुक्तदी जे हैसियत में नमाज पढ़ी रही हुजे हां अंदरों हुजरे महू मुझी जीजल अम्मड़ मुखे आवाज दे हां मां मुस्तफा नमाज छदे पांजे जीजल के जीव करे हलियो वञा हां। ओ मुसलमानो मुझो हबीब पंहिंजे गुनहगार उम्मत के दर्स दे रहियो आ पंहिंजे उम्मत के समझाए रहियो आ। ऐ नौजवानो जेकॾहिं चाहियो था कामयाबी हारी आही त हार पे जी कामयाबी जमींदार आही त जमींदार जी कामयाबी मुलाजिम आही त गवर्नमेंट जी कामयाबी जह कारोबारी आही कारोबार जी कामयाबी अगर चाही थो त मुखे दुनिया में ऐ आखिरत में कामयाबी मिले त अब्बे ऐ अम्मा जा कदम चुम उन खां बाद में अल्लाह जे कामिल वलियन सां सोहबत कर इंशाअल्लाह बेड़ो पार थी इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थी वेंदो। अल्लाह वारन जी सोहबत अल्लाह वारन जी मोहब्बत इंशाअल्लाह ताला मुझो रब तो चवे त मां उनन जो दोस्त हां दुनिया में भी आखिरत में भी यार यार सां निभाए रहियो आ त यार जा यार भी यार गुलामन सां निभाईंदा इंशाअल्लाह। खुदा पंहिंजे महबूब सां निभाईंदो महबूब पंहिंजे आशिकन सां निभाईंदो आशिक पंहिंजे गुलामन सां निभाईंदा इंशाअल्लाह ताला तो असांजो बेड़ो तरी वेंदो। अल्लाह जे कामिल वलियन जा गुलामो खुसूसन मां त दावत ॾींदुमि छो त मुंहिंजा दोस्त अजीज जब तक बिके न थे कोई पूछता ही न था वाह मेरे सज्जन साईं तूने खरीद कर अनमोल कर दिया। खुदा जो कसम भायर त मुझा ब्या भी आहन मिट त मुझा ब्या भी आहन मुखे हेतरी इज्जत छो मिली आ अगर अम्मा जे करे मिली आ त अम्मा जा पुट 3 ब्या भी आहन अगर बाबे जे करे मिली आ त बाबे जा पुट ब्या भी 3 आहन अगर नौकरी जे करे मिली आ त नौकरी मुझे 3 ॿियनि भाइरनि खे बि आहे अगर जमींदारी जे करे मिली आ त ज़मीन साॻी मुझे 3 भाइरनि ॿियनि खे बि आहे न न अगर इल्म जे करे मिलिया त इल्म मुझे ॿियनि भाइरनि खे बि आहे। मां चवां थो जेकी कुझु मूंखे ख़ुदा ॾिनो आहे मदीने वारे जे दर तो मिलियो आहे लेकिन सदको मुंहिंजे सजण साईं जे दामन जो आहे सजण साईं जे निस्बत जो आहे महबूब जे दामन में पहुतासीं यार जे कदमन में पहुची दामन में हथ विधासीं रब जे हबीब फरमायो मुंहिंजे आशिक जे दरबार ते पहुतो हुई हाणे दुनिया में जाॾे वेंदे रब तोखे इज़त वारो करे छॾींदो। सॼी जमायत खे दावत आहे दिल जे गहराइनि सां
एक दफो बेशक जिथों जा मुरीद आयो अल्लाह तवाजी मुरीदी सलाह सा प्यार कंदो त इंशाअल्लाह औरत भी जिद करण छडे दींदी अल्लाह कंदो त जे डॉक्टर सलीम जे घर वारी उन सा समझौतो करे छडियो त ए खुदा जा बाना बेशक तू मुझे महबूब मुस्तफा जे मीलाद जी महफिल कोठरा काल अल्लाह व काल रसूल जी बोली बोल रहा अल्लाह कंदो तवा जो घर वारी भी इए तवा सा सहमत कंदियो ओ मुसलमानो जिंदगी ते कोई भरोसो न थव ये हिकड़ी हिकड़ी घड़ी जदे सुमंदासी सब छदे विंदा पो हिन घड़ीअ जो कदर थींदो त यार हिन घड़ीअ जो कदर छा अल्लाह ताला तवा के सरकार मदीने जो नालो वरतई त दिल यकदम मदीने पहुंची वे तवा जे दुआउन सा अल्लाह ताला मु जड़े किने कोजड़े जी हाजिरी कबूल फरमाइया ओ कुणो चेबो ना आया है बुलावा मुझे दरबार नबी से ओ कुणो जेके चेबो ना कुणो खुदा जी कुदरत हो कुणो बस करे कोजड़े जो भी निकरी पियो तवा नेकन जे सदके में तवा भलारन जे सदके में न मिस्कीन जो कुणो भी 2018 जेला मदीने वाले साईं कबूल करे निकतो आ खैर सा इंशाअल्लाह ताला पो हिय छो न चवा वरी दिल थी जो हिय चवा हर साल ही थी दिल चे हिन साल हल मदीने हिन साल हल मदीने कलमो पढ़ियो थे जहीं ते तहसान मिल मद अल्लाह हर साल ही थी दिल चे हर साल ही थी दिल चे हिन साल हल मदीने हिन साल कलमो पढ़ियो थे जहीं ते तहसान मिल मदीने हर साल ही थी दिल चे छो थी दिल चे हित को सुकून कोने हित को करार कोने सिंधुड़िया में तय पवारी बिल्कुल बहार कान्हे मौला घुराए जल्दी मौला घुराए जल्दी नई हक नई महल मदीने हर साल सब चओ जेके मदीने वञणो आ चओ हर साल ही थी दिल चे हिन साल हल मदीने कलमो पढ़ियो थे जहिते उन साण मिल मदीने हर साल ही थी दिल चे बाहर तो सभई वींदा हन कादे कादे वींदा हन इंग्लैंड के लंदन के स्पेन थया रवाना के रूस अमेरिका के चीन थया रवाना छो बियन जा पुनल बे पासे बियन जा पुनल बे पासे अड़ मुझो पुनल हक 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 मुझो पुनल मदीने हर साल ही थी दिल चे हिन साल हल मदीने हिन साल हल मदीने कलमो पढ़ियो थे जहिते उन साण मिल मदीने हर साल ही थी दिल चे रब कंदो तहां जो बुकणो निकरी पवंदो अल्लाह कंदो सभिनी के मदीने वारो एक अल्लाह कंदो सभिनी के मदीने वारो पंहिंजे हबीब जे दर ते
तहां नारा हाणे बस कयो तो मां पोइ जवाब ॾियां। सभई फरमाश करे बस कयो। दोस्तो सची हो थव खोड़ सारा शायद वेठा आहिनि। कुछ टाइम अॻु में सेवण में दौरान प्रोग्राम अलाए केॾी तबियत मुंहिंजी ख़राब थी ऐं मूं सभिनी प्रोग्रामनि जे कैंसिलेशन जो ऐलान कयो। पर कुछ दोस्त अहिड़ा आहिनि जन जे करे तव्हां वटि अचणो पइजी वियो। मूं दिलि खोले पंहिंजे महबूब जो शान पढ़ियो आहे। अल्लाह ताला मुंहिंजे हबीब जे सदके में क़बूल कंदो। मुनासिब इहो आहे हाणे जोगी रंग दा भला गंज थी वियो इंशा अल्लाह ताला। मां पंहिंजे पसंद ते मंगो दुआ वशाला जा नसीब होवे जा नसीब होवे जदों आवे मौत सामूं सोहना करीब होवे। मंगो दुआ वशाला मंगो दुआ वशाला जा नसीब होवे जा नसीब होवे जदों आवे मौत सामूं सोहना करीब होवे। मंगो दुआ वशाला जदों आके विचे कबर दे सोहना कदम टिकावे। जब आके विच कबर दे सोहना कदम टिकावे। जब आके विच कबर दे सोहना कदम टिकावे। कदमानु चुम लवा मैं कदमानु चुम लवा मैं मंजर अजीब होवे। मंगो दुआ वशाला मंगो दुआ वशाला जा नसीब होवे जदों आवे मौत सामूं सोहना करीब होवे। मंगो दुआ वशाला की पुछी दे ओ मेरे को सोहने दिया अदावां की पुछ देओ मेरे को सोहने दिया अदावां जिन्नू खैर पावे सोहना जिन्नू खैर पावे सोहना ना कदी गरीब होवे। मंगो दुआ वशाला जा नसीब होवे जा नसीब होवे जदों आवे मौत सामूं सोहना करीब होवे। मंगो दुआ
दुआओं शाला मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा मुझो मुर्शिद सुनो सजणवा डॉक्टर सलीम चो मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा जे शैतान छड्या भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए ओ वेठो रब सां तन खे मिलाए खोलियो इश्क जो सुणे पतणवा है खोलियो इश्क जो सुणे पतणवा खोलियो इश्क जो सुणे पतणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा महबूब गौसे आज़म नजरे करम खुदारा नजरे करम खुदारा मेरी खाली झोली भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा भरकार गौसे आज़म नजरे करम खुदा झोली मेरी को भर दो वरना कहेगी दुनिया झोली मेरी को भर दो वरना कहेगी दुनिया ऐसे सखी का मंगता फिरता है मारा मारा सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा मेरी खाली झोली भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार गौसे आज़म नजरे करम खुदारा सभी दोस्त पंज गंद वेठा हो जो।